ठठो शहर में कच्ची आबादी सोलंगी मौला वासण मसमात सईदा मीरजत बिरादरी के भासरन खिलाफ प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मसमात सईदा मीरजत चयो त बिरादरी जो भासर गुलाम नबी मीरजत असां मथां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हमला कंदो रहे थो। गुज़िरियल राति गुलाम नबी ऐं संदुस पुटनि मूं मथां हमलो करे मुंहिंजा कपड़ा फाड़े छॾिया आहिनि। रड़ियूं करण ते पाड़ेसरनि भासरनि मां जान छॾराई। हुन एसएसपी ठठो खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। लोधापुर के ताजूदेरो थाने जी चेरानपुर वाले इलाके में पुलिस पिकेट ते मुक़रर पुलिस एहलकारन में झेड़ो थी पियो। झेड़े में पुलिस एहलकार बशीर अहमद ऐं सदाम हुसैन हाथापाई बाद हवाई फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सबब इलाके में खौफ ऐं हिरास पखेड़जी वियो। एसएचओ अकबर मलिक मूजिब मामूली ॻाल्हि तां पुलिस एहलकारन विच में दंदचक थी मामले खे ॻाल्हि ॿोल करे हल कयो वियो आहे। वगण शहर में मिठे पानी की सहूलत न हुजण खिलाफ समाजी वर्कर एहसान अली टोटाणी की अगवानी में शहरन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि सिंध हुकूमत चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो त शहर लाइ मंज़ूर थियल वाटर सप्लाई वारी स्कीम जो कम जल्द कराए शहरन खे पीअण जे मिठे पानी की सहूलत फराहम कई वञे। मीरपुर बठोरो गोठ हुसैन खार्क में नौजवान शादीशुदा नारी खुदकुशी करे जिंदगी जो अंत आणे छॾियो। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते वारसनि बग़ैर पोस्टमार्टम कराए लाश खे गोठ खणाए विया। उन मौके ते वारसनि चयो त नारी ज़ायदा जो दिमाग़ी तवाज़ुन सही न हो, जंहिं सबब हुन गार्डर में रहो ॿधी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। पुलिस मूजिब मामले जी हर रुख़ खां जांच करे रहिया आहियूं। खकराटू में बेनू फ़कीर पारां बासरनि जी ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मोहम्मद अली बुट चयो त घरवारी बीबी फ़कीरा शहर मां घर अची रही हुई त लगारी बिरादरी जे नौजवान एहसान लगारी रस्ते वेंदड़ ॿोड़ारी औरत खे मोटरसाइकिल जो टक्कर हणी ज़ख़्मी करे छॾियो, जंहिं सबब मुंहिंजी घरवारी जो 8 महीननि जो हमल ज़ाया थी वियो आहे। हुन पुलिस इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मोटरसाइकिल सवार खे गिरफ़्तार करे घरवारी जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे।